दोस्तों हक़ मौजूद। दोस्तों अॼुकल्ह सॼी दुनिया कोरोना वबा जे लपेट में आहे। सॼी दुनिया जा जेके साइंसदान आहिनि, डॉक्टर आहिनि, उहे राति ॾींहुं इन कोशिश में लॻा पिया आहिनि त इन ख़तरनाक वबा जो को इलाजु ॻोल्हे कढिजे, को वैक्सीन हथ कजे, का ट्रीटमेंट कजे त जीअं असांजी जेका इंसान ज़ात खे हिकिड़ो वॾो थ्रेट आहे उन खां बचाए सघिजे। हिन वक़्तु ताईं इन कोरोना वायरस में तमामु घणा माण्हू मरी चुका आहिनि, जंहिंमें 2.5 लख खां मथे माण्हू इन जो शिकार थी चुका आहिनि। रुॻो अमेरिका में 1 लख ताईं उन्हनि जो अंगु पहुची वियो आहे ऐं इहो अंगु वधे थो पियो। साॻियो असांजे हशर पाकिस्तान सां बि आहे, साॻियो हशर असांजी सिंध सां बि आहे। त जेसिताईं उहा वैक्सीन तयारु थिए तेसिताईं उनजो वाहिद बचाव इहो आहे त माण्हू पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखे, पंहिंजे प्यारनि खे महफ़ूज़ रखे ऐं पंहिंजे घर वारनि खे महफ़ूज़ रखे। त दोस्तो अॼुकल्ह जो तमामु वॾे में वॾो इशू असांजो इहो आहे। हाणे छा आहे त कुझु जेके सूबा आहिनि उन्हनि जी जेका हिकमत मिली आहे उहा ॿी आहे ऐं मर्कज़ी हिकमत मिली ॿी आहे ऐं मर्कज़ ऐं सूबा उन मामले में हिक ॿिए सां ॼण के दस्तो गिरेबान आहिनि, छिड़े वारी सूरताल में आहिनि। त दोस्तो कुझु धुरियूं अहिड़ियूं आहिनि जेके हिन वबा सां मुक़ाबले वारे दौर में बजाए इन जे त सभिनी खे गॾु करे उन जे ख़िलाफ़ को मौसर हिकमत में ॾेठाइजे, उहे मुख़्तलिफ़ शोशा छॾनि था पिया। मिसाल तौरु इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिंध खे टोड़े ॻाल्हियूं कनि था, इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके अरिड़हीं तरमीम में ॻाल्हि कनि था, इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन क़िस्म जी ॻाल्हियूं करे असांजो तवजो हुन आम मौज़ू तां हटाइणु चाहिनि था पिया। हाणे सिंध वारनि जे लाइ जेकॾहिं सिंध जी टोड़ण जी ॻाल्हि थिए, कराची खे अलॻि करण जी ॻाल्हि थिए, या मर्कज़ तरफ़ां सिंध खे या सभिनी सूबनि खे मिलियल अख़्तियारनि जी वापसि करण जी ॻाल्हि थिए त ज़ाहिर आहे उन ते उनजो रद्द अमल अचणु लाज़मी आहे ऐं फितरी आहे त सिंध जा माण्हू उनजो रद्द अमल ॾियनि था पिया। पर दोस्तो हिकिड़ो सबबु हीअ बि आहे त जेके माण्हू कराची में रहनि था पिया, कराची में खाइनि था पिया, उते रोज़गार बि कनि था पिया, उते उनजा कारोबार बि आहिनि, उते कराची में अची करे उहे करोड़पति मां अरबपति थी विया आहिनि। कंगला हा पर हाणे करोड़पति थी विया, अरबपति थी विया, एंकर पर्सन्स आहिनि, वापारी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासतदान आहिनि, मानसरा जा आहिनि, पंजाब जा आहिनि, लाहौर जा आहिनि, गुजरानवाला जा आहिनि। पाकिस्तान हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिं इलाइक़े जा माण्हू कराची में न रहंदा हुजनि। अफ़सोस इहो आहे त हू कराची में रहंदे, कराची जो खाईंदे, सिंध जो खाईंदे हू सिंधियुनि सां नफ़रत कनि था। इहो तमामु आम हिकिड़ो नुक़्तो आहे। पर दोस्तो इहा हुनजी फ्रस्ट्रेशन आहे। इहा फ्रस्ट्रेशन छो आहे? छो त हिन वक़्तु कराची उन्हनि जे हथनि मां खिसकंदी पई वञे। हिन वक़्तु कराची में जेको सिंधियुनि जो अंगु आहे उहो तमामु घणो वधी चुको आहे ऐं उनजे करे हुननि खे इहो भउ अची वरायो आहे त हाणे असांजी इहा भाषाई न रहंदी। तव्हां ॾिठो त इलाही माण्हुनि इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं कयूं ऐं पोइ सोशल मीडिया ते या ट्विटर ते उन्हनि जे ख़िलाफ़ु ट्रेंड हलिया ऐं मजबूर थी करे उन्हनि खे माफ़ी वठणी पियूं त हू वापसि थिया। अॻे कंहिं ज़माने में एमकेम ई ऐं उहा फिरौनियत जी हद ताईं वधियल ई जेके माण्हू मारणु, क़तल करणु, अगवा करणु, भताखोरी करणु, शहर बंदि कराइणु, कलाकनि जा कलाक अल्ताफ़ हुसैन जेको आहे टीवीनि ते ख़िताबु कंदो, सभई पाकिस्तान जा चैनल जेके आहिनि से उन ख़िताब खे नशर कंदा, उन में अजीब मश्करियूं कंदो पर माण्हू ॿुधण लाइ मजबूर हूंदा। त बहरहाल उहे सभु ॾींहं हलिया विया। हाणे दौरु ॿियो आहे। हाणे साॻियो अल्ताफ़ हुसैन आहे, उहो हुते रड़ियूं करे चए थो पियो त सिंध मुंहिंजी माउ आहे, माउ जहिड़ो तव्हां सोचियो त सिंध में तव्हां न हूंदो या सिंधियुनि सां तव्हां न ठही हलियो त पोइ तव्हां काॾे वेंदो, पोइ त तव्हां दरिया में हलिया वेंदो, समुंड में हलिया वेंदो। हाणे उहो साॻियो माण्हू आहे, उहो इन क़िस्म जी ॻाल्हियूं करे थो पियो। त दोस्तो हक़ीक़त में इहा हुनजी फ्रस्ट्रेशन आहे जेका ज़ाहिर कनि था पिया। सिंध जो अंगु जीअं कराची में वधियो आहे तीअं हुननि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि ऐं उहे निंडूं हराम थियण वारनि में हू बज़ाहिर त मुख़्तलिफ़ पार्टियुनि में बि आहिनि पर हू सिंध जे ख़िलाफ़ु या सिंधियुनि जे ख़िलाफ़ु साॻा आहिनि। पर हाणे इन में हिकिड़ी शइ जो ख़्यालु करिणो आहे त असां समूरी उर्दू आबादी खे एमकेएम सां न ॻंढियूं, समूरी उर्दू आबादी खे असां पीटीआई सां न ॻंढियूं, समूरी उर्दू आबादी खे असां इन्हनि दहशतगर्दनि या सिंध दुश्मननि सां में शुमारु न कयूं। तमामु घणा भला माण्हू अहिड़ा आहिनि, दानिश्वर आहिनि, अदीब आहिनि, असांजा लेखारी आहिनि, तरक़ी पसंदि सियासतदान आहिनि ऐं उहे जेके आहिनि उहे
अहिड़ी सोच रखनि था पिया जेके हिकिड़ा जेके वतन दोस्त सिंधी रखनि था पिया, हुननि जी सोच उहा साॻी आहे। त असांखे उन्हनि जो एतिराम करणु खपे। असांखे उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि जो बि एतिराम आहे, असां उहो कंदा आहियूं। तंहिंजे करे असां जनरलाइज़ न कयूं। जॾहिं बि असां ॻाल्हि कयूं स्पेसिफिक ॻाल्हि कयूं। जेकॾहिं इमरान इस्माइल सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हि थो करे पियो त असां इमरान इस्माइल जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कयूं। ऐं जेकॾहिं ॿियो को MKM जो सिद्दीकी आहे या जेको आहे उहो जेकॾहिं ॻाल्हि करे थो पियो त असां उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायूं, पर असां समूरी कम्यूनिटी जे ख़िलाफ़ु या आबादी जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायूं। असांखे खपे त असां उन्हनि जो हमदर्दियूं हासिलु कयूं। को वक़्तु हुयो 70s खां अॻु में, मां जॾहिं कराची में रहंदो हुउमि त जॾहिं MKM न ठही दयाल के दौर खां अॻु में, त उहा कराची पुरमन कराची हूंदी, उहा कराची इमर्जिंग कराची हूंदी। उन में जेके सिंधी नसुल ऐं जेको उर्दू आबादी वारो नसुल आहे उहो हिक ॿिए सां तमामु वेझड़ाइप में अची चुको हुयो ऐं उन्हनि में हिकिड़ी हम आहंगी पैदा थी चुकी हुई। हिक ॿिए सां शादियूं करणु, हिक ॿिए जे दावतनि में अचणु, गॾु रहणु ऐं कारोबार करणु, इहे सभु कम हलंदा हुआ। पर पोइ अॻिते हली करे उन्हनि खे असांखे विराए वियो, असांखे अलॻि कयो वियो। पर हाणे वक़्तु आहे त असां वरी उन तरफ़ वापसि थियूं ऐं उन्हनि सां असां इन क़िस्म जो कयूं। त दोस्तो, असां जेकॾहिं असां कराची खे बचाइणु चाहियूं था पिया त जज़्बाती नारनि ऐं ॻाल्हियुनि करण जे बजाए असांखे खपे त असां कराची जो रुख़ कयूं। तव्हां उते वञो, उते वञी पंहिंजो को कारोबार कयो, उते वञी करे घर वठी करे रहो, उते पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। उते हर माण्हू जे लाइ को न को कमु आहे। जेकॾहिं को हिमत वारो आहे, जज़्बे वारो आहे, जोश वारो आहे त कराची उनखे वापसि न कंदी आहे। तव्हां ॾिसो त किरोड़े जेके माण्हू आहिनि, धारिया माण्हू आहिनि, दुनिया जहान जा, बर्मा जा, बंगाल जा, हिंदुस्तान जा, अफ़गानिस्तान जा, असांजे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा उते रहनि था पिया, उते कमाइनि था पिया। ऐं जेके कल्ह रक्षा कईंदा हुआ उहे अॼुकल्ह अरबपति आहिनि। जेके कल्ह 50 मोटरसाइकिल ते घुमंदा हुआ उहे हाणे लैंड क्रूज़र तां पेर कोन था लाहिनि पिया। इहो साॻियो कमु असां बि करे सघूं था पिया। असां जेकॾहिं उते वञूं ऐं अॼु जेकॾहिं असां बिरयानी जी हिकिड़ी देग खणी करे कारोबार शुरू कंदासीं, यकीननि 10 सालनि खां पोइ असां बि स्टूडेंट बिरयानी वांगुरु वॾी हिकिड़ी प्लाज़ा ठाराए सघूं था। पर उन कम जे लाइ असांखे मुस्तक़िल मज़ाजी खपे। मुस्तक़िल मज़ाजी न हूंदी त असांजो कमु वधी न सघंदो। तंहिंजे करे दोस्तो, जज़्बाती थियण जे बजाए तमामु पंहिंजो हिमत सां ऐं जोश सां ऐं पंहिंजे अकुल सां फ़ैसिला करणु खपनि। असांखे खपे त असां कराची जो रुख़ कयूं, उते असां आबाद थियूं, उते पंहिंजा कारोबार कयूं। नौकिरी जेकॾहिं आहे त बदिली कराए उते रहूं, छो त उते इस्पतालूं आहिनि, छो त उते सहूलियतूं आहिनि, उते शहर आहे, उते तफ़रीह गाहूं आहिनि, हर क़िस्म जी सहूलियत उते मौजूदु आहे। त पंहिंजे शहर खे पंहिंजो कयूं। पोइ हीअ ख़ुदि जेके मच्छर आहिनि या जेके जरासीम आहिनि, इहे ख़ुदि ब ख़ुदि उस में सड़ी मरी वेंदा। इन जी का बि अहमियत न बचंदी। त दोस्तो, अचो त पाण इन शइ ते अमल कयूं।